नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध गवर्नमेंट बोर्ड पारां सूबे में 300 यूनियन काउंसलरनि जी सेक्रेटरीज़ जी भर्ती जे लाइ जांच लाइ कमेटी क़ाइमु, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। साल 2012 खां 2013 में भर्ती कयल तमाम यूनियन काउंसलरनि जे सेक्रेटरियुनि जी भर्ती बाबति जांच शुरू कई वई आहे। जुड़ियल कमेटी टीम सूबे में 2012 खां भर्ती कयल तमाम यूनियन काउंसलरनि में सेक्रेटरियुनि जे रिकॉर्ड तोड़े करप्शन बाबति जांच कंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध गवर्नमेंट बोर्ड पारां सूबे में 300 यूनियन काउंसलरनि जी सेक्रेटरीज़ जी भर्ती जे लाइ जांच लाइ कमेटी क़ाइमु, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। साल 2012 खां 2013 में भर्ती कयल तमाम यूनियन काउंसलरनि जे सेक्रेटरियुनि जी भर्ती बाबति जांच शुरू कई वई आहे। जुड़ियल कमेटी टीम सूबे में 2012 खां भर्ती कयल तमाम यूनियन काउंसलरनि में सेक्रेटरियुनि जे रिकॉर्ड तोड़े करप्शन बाबति जांच कंदी।